हिते असां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कुबूस सईद ख़ान मां जिथे खोसा बिरादरी ऐं तकरार तां हथियार बंदनि हथां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि पिस्टल जा फायर करे अली बख्श खोसो खे क़तल करे छॾियो। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। कुबूस सईद ख़ान में खोसा बिरादरीअ में तकरार तां हथियार बंदनि हथां हिकु ॼणो क़तल थियो आहे। मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि पिस्टल जा फायर करे अली बख्श खोसो खे क़तल करे छॾियो। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। कुबूस सईद ख़ान मां जिते खोसा बिरादरीअ में तकरार तां हथियार बंदनि हथां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कुबूस सईद ख़ान मां जिथे खोसा बिरादरी में तकरार तां हथियार बंदनि हथां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे कुबूस सईद ख़ान मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक खोसो। जी अब्दुल ख़ालिक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां थी। अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे रबीपुर थाणे जे भरिसां खोसा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार सां पेश आयो आहे, जंहिंमें मोटरसाइकिल ते सवार 3 हथियारबंद हुया। उन्हनि 50 वरनि जे हमरा अली बख्श खोसे खे पिस्टल जा फायर करे क़तल करे जेके उहे कातिल हुया उहे बलोचिस्तान तरफ़ फिरार थी विया। अहिड़ो इतला मिलण ते जेको रबीपुर थाणे जो पुलिस हुया उनजा वारिस आहिनि, उहो ते पहुची करे लाश जेको आहे पुलिस पंहिंजे तहवील में वठी वधीक जांच करे रही आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्दुल ख़ालिक अपडेट करण लाइ।